हथन में आए शिफा नैन में आहे नूर हथन में आहे शिफा नैन में आहे नूर मुई माता रानी हाजिर दुनिया जी हर शय आग प्यारी आमदी अम्मा दुनिया जी हर शय आग प्यारी आमदी अम्मा प्यारी आमदी अम्मा प्यारी आमदी दुनिया जी हर शय मुख्य प्यारे आमदी अम्मा दुनिया जी हर शय मुख्य प्यारे आमदी अम्मा सारी रात जागी ओ जगाऊं करे 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 ठीक है जो ख्याल रखे पई एक जो ख्याल रखे पई करम सदा खुली वे करम सदा खुली वे भाई या राजू भाई कृपा आनंद आसा सारियूं रातियूं जागे के रोयो मेहर करजे मथां थे हेरा सुनो शक्तियूं मैन केर करे वई जिंदगी जा हमेशा साल हिक हिक शय ठाण जे लाइ चवंदा आहिनि कंहिंजी कमाई प्रकाश भाई वञे कोन थी पई अॼु देश दुनिया घुमूं केरदा जहाजनि में फ्लाइटनि में असां महिनतूं केर करे विया असांजा सतगुरु वसण घोट धोतीअ जो बि चोथों हिस्सो गले में हिकु हिन ते पर अॼु ॾिसो छा छंछर लॻी पई आहे करे केर था वञनि उहे पंहिंजे ग़रीबानी गुजरान में ऐं अॼु अहिड़ा महिल कल्ह सतगुरु स्वामी सुबुह जो 4 बजे जंहिंमहिल देव प्रकाश महाराज जी ने आया अचण सां हुन में चयो माता रुक्मणी देवी साहिब जो महल मां ब फेस लाइट चालू कयूं वयम कल चयूं भाई साईं जी ने गेट ताईं भी न वेंदा अथव हितां तव्हांखे फोन ते ॾींदा हिकु दफ़ो ॿियो दफ़ो पर सिक सची आहे त सतगुरु पाण ईंदा मां बाबा जन वटि कल बि राति जो वियुमि मां साईं तव्हांजो दर आहे मालिक तव्हां आहियो जेकॾहिं ॿिया संत महात्मा हुजनि जेकॾहिं तव्हां पहिरियों ईंदो जोत जगाइण त पहिरियों प्रथा थी हलंदी अचे सतगुरु स्वामी शांति प्रकाशन खां चईं बा वञूं नथा काॾे पर अवल ख़ैर अम्मा ज़रूर यादि कंदी त माता रुक्मणी देवी जे दर ते सुबुह जो 4 बजे आया मां तो चवां मां चाहे करे भी मेला अध्यक्ष शहर अध्यक्ष उन्हनि खे नथो घुराए सघां एंड मूवमेंट जे मोकलाणी कराइण आया आहिनि पर अम्मा जी खुशबू आई आहे सची तो चवां पियो उन सदके बि वञूं यार निभाए चऊं ऐं हो संत महात्मा कंहिंजे नाले दा जन प्रकाश भाई अम्मा जन मां पहिरियों त माफ़ी थो वठां मूंखे हिकिड़ो अर्जेंट कमु अची वियो मंत्रालय बॉम्बे वियो पर पल पल उहा ॻाल्हि दिमाग़ में हले पई अॼु मुंहिंजो भाउ त अकेलो हूंदो मुंहिंजे छा थींदो आहे न इच्छा त कनेक्टिविटी त आहे न उहा कनेक्टिविटी किथे न किथे थोरो मूंखे थिए पियो यार मुंहिंजो भाउ अकेलो हूंदो अॼु एॾी संगत खे उहो अटेंड कंदो किथे न किथे उहा मूंखे दर्द हुयो यार उन लाइ माफ़ी थो वठां मुझो भाव आ नंढो पर मां वरी चवंदुमि असांजी भाॼाई दिलि खां निभाए हिन प्यारे भी मां सचपच खुश रहे हमेशा झूलण असांजे भोलेनाथ सभिनी जे दर ते वरी हिकिड़ो दफ़ो मां सभिनीनि खे धन्यवाद कंदुमि
प्यारो राज माखीजा असांजा प्यारा इंस्ट्रूमेंट वारा हिक सॾ ते अशोक माणक चवंदो राजू पीए हुजे सागर हुजे राजू हे भरत आई असांजो बचड़ो असांजो परिवार आ विजय लालवाणी साहब कन पकड़ींदो आहियां पोइ चवंदो आहियां भगत मोहन कारो वाह भाई वाह सुहिणी शख्सियतूं मुंहिंजो प्यारो जगू मूवी जेके भी प्यारा हिक हिक दर ते अचनि था मां त चवंदो आहियां अरे सुरेश दादा गुरलमल खेमाणीअ खे यादि कंदुमि मां आहे न असांजा बाबा साईं गुरलमल खेमाणी जेके सिंधियत जी जोत जगाए विया हे महेश कृष्ण वड़ी हे ॾिसो सुहिणी शख्सियत अम्मा जी खुशबू अहिड़ी प्रकाश लाला मूंखे मैसेज आयो मुंबईअ मां असांजा महाराज स्वामी अथव श्रृंगी महाराज जी मूंखे चयूं मैं भई हेॾे अचण थो चाहियां दरबार साहब में शक्तिअ जा इहे मां चयोमांनि साईं दरबार तव्हांजो मालिक तव्हां पुछो मूंखां छो था पिया सिरजी करे पंहिंजी पूॼा करे 8 बजे खां पोइ हिते पहुता अथव ऐं मस्त शब्द सभिनी खे नचायूं झुमायूं ॾाढी मौज करायूं दिल सां धन्यवाद संदीप महाराज जी बिल्कुलु मां उहो ई थो चवां नी हेॾियूं सुहिणियूं शख्सियतूं सुहिणी शख्सियत ऐं पंहिंजे सभिनीनि प्यारनि सां गॾु आया आहिनि मुंहिंजो भाउ नंढो जंहिंखे पाण हथनि सां पढ़ाया आहियां अजमेर वञी करे टोनी लालवाणी देर आयो पर आयो सही निभाए वरी मुंहिंजे भाउ दिलीप लालवाणी जी प्रथा चवां पियो अॼु मुंहिंजो कृष्णा बि ईंदो बचड़ो अच्छा वाह वाह क्या बात है सुठो सुठो भाई सभिनीनि जी डेकोरेशन वारो असांजा कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणा असांजो जीजाजी हुजनि सेण हुजनि सॼण हुजनि हिते मां हिक ई ॻाल्हि हिकिड़ो ई लफ़्ज़ चवंदो आहियां भाई कॾहिं बि न मुंहिंजे मथां निमंत्रण जी रखो न काई इहा रखो मां पंहिंजे भेनरुनि खे बि चई छॾियो आहे मथां चई अम्मा भेण मुंहिंजे सेणनि खे चवणु अचु हे मेलो थी अम्मा दर जो तुंहिंजी इच्छा थी त तूं हली अच साईं मां हर साल वेही करे 2000 निमंत्रण मुंहिंजो प्यारो हनुमान अॼु बि ॾिसो काॾे वेठो आहे को हा न शौक़ु अॻियां अचण जो न छा उतां वेही करे वीचारो फोनूं हाणे बि खणी आओ ओम शांति ॾींदी भई 2 मिंट ॾियनि मां टाइम थो थिए हाणे फोन ते छा ॻाल्हाईंदासीं अब ज़रूर त मां उनखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां हाणे मां उनखे ॾियां 2000 निमंत्रण सॼे शहर में विराए वाजिब नथो लॻे त मां चाहींदुमि नई टीम अवल ख़ैर जेसि ताईं जज़्बो आहे न हिकु हिकु ॼणो जेको अचे थो दुआ थो ॾेई वञे पियो मूंखे जज़्बो आहे कमु करण जो मां चाहींदुमि और कमु अॼु असां 37 शहरनि में माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जूं दरबारियूं खोलियूं 142 शहरनि में असांजा जीवंत रंग जा एवज़ी मौजूद आहिनि मुंहिंजी औकात बि न हुई हितां खां और मां चाहियां उहा ई ॻाल्हि पियो कयां पप्पू साहिब खे किथे पहुचां दीपू भाई मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि अॼु डिजिटल ज़मानो अची वियो आहे त जीअं हाणे तव्हां 2000 इनविटेशन डोर टू डोर न कंदा आहियूं जेको कयो था उनखे अॼु WhatsApp जे ज़रिए ईमेल जे ज़रिए पहुचायो उन खां पोइ हिकु जॻह ते वेही करे कुझु ख़ासि जॻह ते या जिते बि ज़रूरत पए हिकिड़ो फोन करे छॾियो समय जी बचत आहे उन में ॾाढी बस समय जी बचत ऐं सभु कुझु ॻाल्हि उहा ई आहे इन करे उनखे अचो बाबा पलव पायो अचो अचो मिली करे सभई पलो पाईंदासीं थैंक्स कंदासीं सॼे पुलिस डिपार्टमेंट में जिन असांखे सुहिणे नमूने सां बिना तकलीफ़ जे परमिशन असांजे पाड़े ओड़े वारनि खे मुंहिंजी माताऊं